नया ज़िम्मेवार से वाक़िफ़ ॿुधाईंदा आहियूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह फरीदाबाद वेझो बाहि मुतासिर ॻोठ फेज़ मोहम्मद चांडियो पहुतो, जिते हिन फ़ौतनि जे वारसनि सां ताज़ियत कई। वॾे वज़ीर फ़ौतनि जे वारसनि खे 5-5 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि खे 2-2 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो। फरीदाबाद खे टाउन जो दर्जो ॾियण ऐं ॻोठ खे पको करण जो बि ऐलान कयो। वॾे वज़ीर जो चवण आहे त वाक़े जी जांच लाइ घरू सेक्रेटरी सिंध जी अॻवानी में जांच टीम जोड़ी आहे, जेका वाक़े जी जांच करे रिपोर्ट पेश कंदी। गिफ़्ट साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। बाहि मुतासिरनि खे घर बि ठाराए ॾींदासीं ऐं ॻोठ लाइ वाटर सप्लाई स्कीम पिणु ॾिनी वेंदी। मरी वियल जानवरनि जो मार्केट मुताबिक़ मुआवज़ो ॾिनो वेंदो। इन हवाले सां ॾिसूं था मंठार ख़ासि के लिए मंज़ूर महसर जी रिपोर्ट। सिंध सरकार पारां फरीदाबाद जे बाहि मुतासिर ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो खे नए सिरे ॾियण, मुतासिरनि जी माली सहायता करण, गफ़लत साबित थियण ते ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण ऐं फरीदाबाद खे टाउन जो दर्जो ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह बाहि लॻण सबबि सुनसानी, वीरानी, तबाही ऐं बर्बादीअ जा मंज़र पेश कंदड़ ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो पहुची मासूम गुलनि जे टिणण खां अॻु मुरझाइण ते संदन वारसनि सां उज़र ख़्वाही करे हमदर्दीअ जो इज़हार कयो। वॾे वज़ीर फ़ौतियुनि जे वारसनि खे 5-5 लख रुपया ॾियण ऐं ज़ख़्मियुनि खे 2-2 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो। उनखां सवाइ फरीदाबाद खे टाउन जो दर्जो ॾियण, ॻोठ खे पको करण, मरी वियल जानवरनि जो मार्केट मूजिबि मुआवज़ो ॾियण ऐं ॻोठ खे वाटर सप्लाई फराहम करण जो बि ऐलान कयो। सैयद मुराद अली शाह चयो त वाक़े जी जांच लाइ घरू सेक्रेटरी सिंध जी अॻवानीअ में जांच टीम जोड़ी आहे, जेका वाक़े जी जांच करे रिपोर्ट पेश कंदी। ॻोठ में थियल नुक़सान बाबति सर्वे कराई वेंदी। काथो लॻाइण बैदि तुर्त ई बहाली वारो कमु शुरू कयो वेंदो। सैयद मुराद अली शाह जो त अवाम जी औखी वेल मदद करण हुकूमत जो फ़र्ज़ु आहे। सिंध जो घरू सेक्रेटरी जांच कंदो। फर्ज़नि में कोताही साबित थियण ते मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। लेट पहुंची है इधर, इसकी वजह से नुकसान और बढ़ा है। मैंने इधर आने से पहले चीफ सेक्रेटरी को कह दिया था और होम सेक्रेटरी एक इंक्वायरी करेंगे जिसमें रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करेंगे कि किसकी रिस्पॉन्सिबिलिटी थी कि यहाँ पे फायर ब्रिगेड लेट पहुंची, क्या वजह थी कि फायर ब्रिगेड तैयार नहीं थी। हुकूमत का फ़र्ज़ है कि इनको एड्रेस करने के लिए एक अच्छा रिस्पॉन्स सिस्टम हो, जल्दी पहुँचे। हमने कई अभी भी आपने देखा हो कि जो फायर ब्रिगेड्स इधर मुझे अभी नज़र आई हैं, देर पहुँची हैं, सवेर पहुँची, वो तो सारी इंक्वायरी होगी। सबसे पहले तो हमें यही ज़रूरत थी कि जल्द से जल्द इधर रिलीफ पहुँचाई जाए। जेके सर्कमस्टेंसिस आहिनि, जेके हालात आहिनि, उहे त एक्सीडेंटल आहिनि। छो जो इहो हिकिड़ो वाक़ियो न थियो आहे इलाइक़े में, जेके ख़बर पई आहे काफ़ी जॻहियुनि ते बाहि लॻी आहे ऐं हर साल झोला लॻंदा आहिनि ऐं बाहि लॻंदी आहे। इहा का वन ऑफ शइ कान्हे का, लेकिन कोई माण्हू आहिनि जेके क्लेम करनि था पिया त हिते का शरारत थी आहे, त उनजे लाइ इंक्वायरी टीम हिकिड़ी आहे जंहिंमें SSP दादू ऐं उनजे 4 ऑफिसर्स आहिनि। उहे प्रोबिन कंदा। अगरि कोई एविडेंस मिलियो त उनखे कानूनी तौर ते ॾिसंदासीं। उन मौक़े ते सैयद मुराद अली शाह सां सिंध जे मकानी इदारनि वारे खाते जो वज़ीर नासिर हुसैन शाह, सूबाई सलाहकार नवाब वसाण, सूबाई सलाहकार फयाज़ बुट ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। ॿिए तरफ़ पीपल्स पार्टीअ जे MNA सरदार रफ़ीक अहमद जमाली, MPA कलसूम चांडियो, फयाज़ अहमद बुट, अज़ीज़ जोड़ेजो ऐं ज़िले इंतज़ामिया जा कामोरा बाहि सबबि क़यामत सुगरा जो मंज़र पेश कंदड़ ॻोठ पहुची मुसीबत मारियल ॻोठाणनि खे आथत ॾिनी ऐं संदन हर मुमकिन मदद करण जी ख़ातिरी कराई। बाहि सबबि भवाइतो ऐं ख़ौफ़ाइतो ॾेख ॾींदड़ ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो ते कारा ककर बि उन वक़्तु महिरबान थिया जॾहिं सभु कुझु ख़तमु थी चुको आहे। बरसाति बाहि मुतासिरनि जे ज़ख़्मनि ते मरहम रखण बदिरां इमदादी कार्रवाइयुनि में ख़लल विझी रही आहे। बाहि मुतासिर तूफ़ानी बरसाति दौरान बि खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल रहिया। बहाली वारो कमु त परे जी ॻाल्हि, पर मुतासिर ॻोठ में इमदादी कार्रवायूं बि शुरू थी न सघियूं आहिनि। बाहि जो मलबो बि न हटियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त सभु कुझु सड़ी रख थी वियो आहे। वॾे वज़ीर सहायता जी ख़ातिरी कराई आहे। राति जो 8 बजे वाक़ियो पेश आयो बाहि, जंहिंमें असांजा ॿार 8 मासूम सड़ी विया आहिनि ऐं ॿियो जेको अनाज असांजो उहो बि सड़ी तबाह थी वियो। ढोर आहे ॿिया साईं, उहे बि असांजा सड़ी विया आहिनि। मेहूं हुयूं, कुझु ढगियूं हुयूं, ट्रैक्टर ट्रालियूं, माना असांजी का शइ न बची। जेके कपिड़ा पातल आहे, सर्फ नंढा ॿार ॿिया कढे भॻियासीं, ॿी असां वटि का शइ न बची आहे साईं। CM साहिबु ऐलान करे वियो आहे, ॾिनई असांखे का शइ न ऐलान कई। पोइ हाणे उहो ख़ुदा बहितर थो ॼाणे मिलंदो या न मिलंदो।
हुननि चयो आहे बाबा तव्हांखे घर बि ठाराए ॾींदासीं, ढोरनि जी मिलंदी हर शइ, पोइ ख़ुदा बहितर थो सही ॼाणे। सड़ी आहे न असांजा ॿी छोकिरी मां में हिशमत जी पोटी आहे, ॿ छोकिरा असांजा भाई मुंहिंजे भाउ जा पिया आहिनि, इस्पताल लाड़काणे ॿी घरवारी, माल दाल मुफ़्त सड़ी वियो आहे, माल मतिलबु ॿकरियूं जेका जॻह हुया, 4-5 मींहं अन सभु कुझु माना कढी त कोन सहीयासीं, बसि इन मर्दानी अञा कुझु अदालत कोन थी आहे, पोइ हाणे जेको ॾियनि मर्ज़ी आहिनि। ॿिए तरफ़ बाहि में ज़ख़्मी थियल ॻोठाणनि जो लाड़काणे जे अस्पताल में इलाज जारी आहे। ज़ख़्मी थियल औरत मौतां जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। बाहि लॻण सबबि वसंदड़ शहर ख़ाक जो ढेर बणियो। 9 मासूम ॿारड़ा ज़िंदगीअ जूं बहारूं ॾिसण खां अॻु ई मौत जी वादीअ में हलिया विया। 5 ॻोठाणा ज़ख़्मी थिया, जॾहिं त सवनि जे तादाद में चौपायो माल मरी वियो ऐं 80 खां वधीक पोरियतुनि जा अझा सड़ी रख थी विया।